شرنا تحت لواء الخير وأدخلنا برحمتك يا أرحم الراحمين. اللهم صل على नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, बुलंद सलावत, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा मुहम्मदिन व अला अहलि बैतिहित तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا ولعنة دائمة على أعدائهم من الآن إلى قيام يوم الدين. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب إني لما أنزلت إلي من خير فقير. أما بعد فقد قيل في زيارة وارثة السلام عليك يا وارث آدم صفوة الله. السلام عليك يا وارث نوح نبي الله. السلام عليك يا وارث إبراهيم خليل الله. السلام عليك يا وارث عيسى روح الله. दुआए परवरदिगार आलमीन जो ही कुलूस मुसाइल करो आनी बारगाह में कबूल फरमाए और नियाज अंदर सभी को जिन भी जो आप परवरदिगार बारगाह में कबूल फरमाए। खुदावंद के वास्ते मोहम्मद व आले मोहम्मद की उम्मत जो वाहियात में लेकिन और मुमिन दुनिया में मिला हुआ है उनका कबीरा सगीरा गुनाह माफ फरमा, दर्जा बुलंद अता फरमा, बख्शिश अता फरमा। खुदावंद के वास्ते मोहम्मद व आले मोहम्मद की उम्मत जो समझा इसने वाले का कबीरा सगीरा गुनाह माफ फरमा। खुदावंद के वास्ते मोहम्मद व आले मोहम्मद की अज़मत जो सीरत आले मोहम्मद की हमारी तौफीक अता फरमा। खुदावंद के वास्ते मोहम्मद व आले मोहम्मद की अज़मत तमाम मोमिन के लिए मुश्किलात में आफत में मुसीबत में परेशान है परेशान फरमा। खुदावंद के वास्ते मोहम्मद व आले मोहम्मद की अज़मत तमाम मोमिन के जो ज़ियारत करनी है जो ज़ियारत नसीब अता फरमा। लेकिन मोमिन के औलाद है जो औलाद अता फरमा। लेकिन बीमार है बीमारी पर बला सबके शिफाई काम में खुदावंद के वास्ते मोहम्मद व आले मोहम्मद की अज़मत जो है दिल में उलूम कुरान उलूम आले मोहम्मद साने दिल में मुनव्वर फरमा। असने तौफीक आले खैर में इजाफा फरमा, रहमत बरकत मालिक फरमा। असने साने बारे आका दे आवान साल शुमारता फरमा, इन्हें ज़हूर में ताजील अता फरमा। तमाम दुआओं की कबूल की लाए बुलंद सलावत। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, बुलंद सलावत। सामीन मुहतरम, नुआनी सामू ज़ियारत वारसा जाकर फिक्रा सालना में कलाम पेश किया।
मासूम फरमाए तो सलाम हुजे उन हुसैन ते जेको आदम सफ़रतुल्लाह जो वारिस आ। सलाम हुजे उन हुसैन ते जेको नूह नबीउल्लाह जो वारिस आ। सलाम हुजे उन हुसैन ते जेको इब्राहिम खलीलुल्लाह जो वारिस आ। सलाम हुजे उन हुसैन ते जेको ईसा रूहुल्लाह जो वारिस आ। ईसा रूहुल्लाह, जनाब ईसा जो लक़ब आहे रूहुल्लाह। पंज उलिल आज़म पैगंबर, वॾा पैगंबर जेके गुज़रिया आहिनि उन्हनि में हिकिड़ो जनाब ईसा जो लक़ब आहे रूहुल्लाह। तवज्जो आहे न? बस 4 मिनट ज़मान दी तव्हांखे। ईसा रूहुल्लाह उलिल आज़म पैगंबर आहे। हाणे हिकिड़ो जुमिलो मां ज़िक्र कयां त जेको बेअख्तियार विलादत सां रूहुल्लाह बणिजे उनखे ईसा रूहुल्लाह चवंदा आहिनि, ऐं जेको बाअख्तियार शहादत सां सारल्लाह बणिजे उनखे हुसैन सारल्लाह चवंदा आहिनि। हुसैन सारल्लाह, ईसा रूहुल्लाह। हाणे जनाब ईसा रूहुल्लाह जी वालिदा जो नालो आहे जनाब मरियम बतूल अव्वल। तवज्जो आहे न? जनाब मरियम जी वालिदा तारीख़ रसीदी जॾहिं जनाब मरियम जो वजूद थियो, जनाब मरियम जे वालिदा जे पेट में, पोइ छा कयो जनाब मरियम जी वालिदा? नज़र कई बास वासी किया। तव्हां असांजे बास वासींदा हूं, काई तमन्ना हूंदी आहे, को बीमार थे उनजी शिफ़ा जे लाइ काई बि तमन्ना हूंदी आहे, नज़र वासींदो आहे इंसान, बास वासींदो आहे। ईअं ई क़ुरान मजीद में जनाब मरियम जी वालिदा बास वासी। छा बास वासी? परवरदिगारा जेको ॿार जे पेट में आहे इहो पैदा थियो त मां बैतुल मुक़द्दस जी ख़िदमत जे लाइ वक़फ़ कंदसि। तवज्जो आहे न? क़ुरान मजीद जी आयत आहे या रब्बे इन्नी नज़रतु लक माफ़ी बतनी मुहर्ररा। आले इमरान जी आयत आहे। जनाब मरियम जी वालिदा नज़र थी करे छा थी चए? परवरदिगारा जेको ॿार हिन वक़्तु मुंहिंजे पेट में आहे इहो ॿार जेकॾहिं पैदा थियो ख़ैर आफ़ियत सां त मां तुंहिंजे घर जी ख़िदमत जे लाइ वक़फ़ कंदसि। हाणे इन मां ख़बर पई त न्याज़ नंगर करणु शियनि जी बिदअत नाहे, बतूल अव्वल जी वालिदा जी सुन्नत आहे। न्याज़ नंगर करणु शियनि जी बिदअत नाहे, बतूल अव्वल जी वालिदा जी सुन्नत आहे। पास कई न जेको ॿार मुंहिंजे पेट में आहे जॾहिं पैदा थियो त वक़फ़ कंदसि बैतुल मुक़द्दस जे लाइ। पोइ तारीख़ ॾसे थी जॾहिं जनाब मरियम पैदा थी, हाणे जनाब मरियम पैदा थी त वालिदा चाहे पई त पुट ॼमे हा त बैतुल मुक़द्दस जी ख़िदमत जे लाइ वक़फ़ कया हा। धीअ जाई थोरी मुख़्तलिफ़ थी, परेशान थी, लेकिन बास जो बासी नज़र कई त बास खे पूरो करणु वाजिब आहे। इंसान जेका बास वासींदो आहे लेकिन पूरो करणु वाजिब आहे। पोइ बास वासी जेको ॿार ॼमंदो बैतुल मुक़द्दस जी ख़िदमत जे लाइ वक़फ़ कंदसि, पोइ भले जो धीअ ई ॼाई खणी आई, बास वासी बास खे पूरो करो खणी आई बैतुल मुक़द्दस। उन वक़्तु तारीख़ रसे थी जनाब ज़करिया चाचो आहे जनाब मरियम जो, लेकिन उन वक़्तु जो वली हुयो, लेकिन कुर्सी जेका हुई उनजे हथ में हुई। ईसा खसे छॾी। हाणे बैतुल मुक़द्दस आहे ईसा जे अंडर में। तवज्जो आहे न साईं? थोरो ॻाल्हाए तो हौसला अफ़ज़ाई थींदी। हाणे जनाब मरियम नंढड़ी आहे, खणी आई बैतुल मुक़द्दस पेश कई। तारीख़ रसे थी त जनाब मरियम नंढड़ी हुई, जीअं थोरी वॾी थी त इबादत कंदी ही, झाड़ू हणंदी ही, अल्लाह खे सजदो कंदी।
एकड़ो कदम ना तेलो वरी काली का दसे थी जरे थोड़ी अना वदी थी त जनाब ज़करिया ये दाखिल थियो बैतुल मुक़द्दस में छा ॾिठी त बेमौसमी फ्रूट पवा मरियम जे अॻियां तो जो आहे बेमौसमी फ्रूट पवा मरियम जे अॻियां पुछी قال يا مريم अन्ना लके हाज़ा ए मरियम हे किथा आयो फ्रूट बेमौसमी फ्रूट थींदो आहे बेमौसमी फ्रूट जी मौसम ई न हुजे इंसान परेशान थी वेंदो आहे तव्हां मिसाल ॾियां हाणे डंगन जी मौसम न हूंदी आहे सियारे में त हे के वटि ॾिसंदा परेशान थी वेंदा त डंगन जी मौसम ई न आहे कॾहिं अची आहे तो जो आहे बेमौसमी फ्रूट ॾिसी करे जनाब ज़करिया परेशान थी वियो पुछा की जनाब मरियम खां ए मरियम हे बेमौसमी फ्रूट किथां आयो आहे हाणे इते तारीख़ में सिद्धी कुरान में जी आयत जनाब मरियम जी जेकर हुआ मिन इंदिल्लाह चाचे के थी चए त ही फ्रूट जेको बेमौसमी आहे मुस्कुराए करे चवे थी हे अल्लाह जे तरफां आयो आहे हाणे मरियम जेका अल्लाह का फ्रूट घुराए करे बतूल बणजे उनखे मरियम चवंदा आहिनि ऐं जेका आसमान ॾे पंहिंजो खाधो मोकिले बतूल बणजे उनखे फातिमा ज़हरा यूं तो लोग बहुत बार असूल बने दिखाओ ऐसा कोई जिसकी माँ बतूल बने शेर मदारिस की अंता नहीं है उसे तू हो सवारी तेरी रसूल बने आवाज़ बुलंदर सलावत जिने आसमान का फ्रूट अचे उहा मरियम ऐं जेका आसमान ॾे खाधो मोकिलाए उहा फातिमा ज़हरा कदे जनाब सैयदा आसमान ॾे खाधो मोकिलियो आहे तवजो आहे न ॿुधायां वञो आहे हिकु ॾींहुं सवाल को आवाज़ बोलंदो तारीख़ रसे थी जॾहिं जनाब सैयदा जे घर में शहज़ादन मां को हिकिड़ो बीमार थियो तवजो आहे न शहज़ादन मां को हिकिड़ो बीमार थियो सैयदा नज़र कई छा नज़र कई परवरदिगारा मुंहिंजे बच्चे खे शिफ़ा मिले मां रोज़ो रखो तो जो है ना बासर की सैयदा रेना मासा के यो दर्श भी मिले तो जे कने कोई घर में बीमार थे या कोई मुश्किल पेश अचे तो रोजे जी बास पासे करे पण जी मुश्किल हल कराए सकोता ये जनाब सैयदा की सीरत आणि जनाब सैयदा के घर में हसनैन करीम बना वो हिको शहजादो बीमार तो इख्तिलाफ रिवायत में कार रिवायत कहती मौला हसन बीमार तो कार रिवायत कहती मौला हुसैन बीमार तो जो है ना आणि सैयदा वासी रोजे रखण की ॿियो ॾींहुं थियो सैयदा रोज़ो रखियो सैयदा रोज़ो रखियो मौला अली भी रोज़ो रखियो मौला रोज़ो रखियो जनाब ज़ैनब आलिया भी रोज़ो रखियो सानिए ज़हरा रोज़ो रखियो मौला हसन ऐं मौला हुसैन भी रोज़ो रखियो सभिनी घर में रोज़ो रखियो जॾहिं अफ्तारी जो टाइम आयो खाधो रखी करे जॾहिं अॻियां वेठा तकड़ बाप थियो तो जो आहे जनाब सिजा दरवाजे ते वई केर मिस्कीना छा खपई खाधो खपई केर हुयो जिब्राइल आयो आसमान खां अल्लाह इम्तिहान पे वठे जनाब सैयदा जो तकड़ बाप जो केर मिस्कीना खाधो खपे जनाब सैयदा पंहिंजो हिस्सो खयो मौला अली चयो सैयदा मुंहिंजो हिस्सो बि जॾहिं ॿारनि ॾिठो न वालिदैन पंहिंजो हिस्सो जमा था कनि ॿारनि ॾिनो अमा असांजो हिस्सो बि खणो सैयदा सॼो दस्तरखान ॿधी करे जिब्राइल जे हवाले कयो ॿियो ॾींहुं बि ईअं थियो टे रोज़ा टे ॾींहं बि ईअं थियो सैयदा टे ॾींहं छा कयो सॼो दस्तरखान ॿधी करे
जिब्राइल के हवाले कयो सूरह दहर नाज़िल थी जनाब सैयदा जे शान छा चयो अल्लाह वकान सयुकुम मशकूरा अल्लाह शुक्राना अदा करे कंहिंजो फातिमा जे घराणे तो जो आहे न साईं हाणे कुरान मजीद जी बी आयत जंहिंमें अल्लाह जॾहिं जॾहिं बि के वॾे नबी जी वस्फ या अज़मत बयान कंदो न त उन में आयत जो मिज़ाज ई तब्दील थी वेंदो व इन्नहु कान अब्दन शकूरा जॾहिं के नबी जी अज़मत बयान करणी हूंदी अल्लाह खे हाणे मां जुमलो मटाए करे चवां जेको अल्लाह जो शुक्रियो अदा करे उनखे नबी चवंदा आहिनि ऐं जंहिंजो शुक्रियो अल्लाह अदा करे उनखे फातिमा ज़हरा घरण नबी जे लाइ वकान व इन्नहु कान अब्दन शकूरा जी आयत ऐं जनाब सैयदा जे शान में सूरह दहर नाज़िल थी पई वकान सयुकुम मशकूरा अल्लाह शुक्रानो पियो अदा करे जनाब सैयदा जे घराणे या अज़मत जनाब सैयदा जी तवजो आहे न साईं हाणे तारीख़ रसदी जनाब मरियम जे लाइ जॾहिं विलादत जो वक़्त क़रीब थियुस न त हुकुम थियुस ॿाहिरि निकिरी वञी हिदायत जी जाइ नाहे तवजो आहे न साईं पोइ जॾहिं जनाब मरियम निकिती आहे ॿाहिरि तो कुरान मजीद की आयत है मशरिक की तरफ जनाब मरियम के हुक्म थिया मशरिक की तरफ वञण में को घर जॾहिं जनाब मरियम उन कदम वधाया ऐं उन घर में दाख़िल थिया को छा ॾिसे त अचानक हिकिड़ो नौजवान बीठो आहे हैरान थी वई परेशान थी वई बीबी केर हुयो कुरान चवंदो हो जिब्राइल हुयो जेको इंसान जी शक्ल में अल्लाह मोकिलियो छा थो चए जनाब मरियम खे मां जिब्राइल अल्लाह जे तरफ़ां हुकुम खणी आयो आहियां परेशान न थी तवजो आहे न साईं हाणे जनाब मरियम वटि जॾहिं जनाब जिब्राइल पियो अचे जनाब मरियम परेशान थी वई बग़ैर इजाज़त जे जिब्राइल जनाब मरियम वटि आयो जनाब मरियम परेशान थी ऐं जनाब सैयदा जी फज़ीलत जॾहिं हदीस किसा जॾहिं जनाब ज़हरा पंहिंजे घर में पंहिंजी चादर जो शामियानो हयो ऐं पंज तन पाक जमा थिया जिब्राइल अल्लाह खां इजाज़त वठी आयो परवरदिगार मायन में दाख़िल थिया अल्लाह जे तरफ़ां उनखे इजाज़त मिली हा वञ भले दाख़िल थी लेकिन जिब्राइल जॾहिं आयो आहे जनाब सैयदा वटि दाख़िल नथो थिए इजाज़त पे वठे जनाब सैयदा जेकॾहिं इजाज़त हुजे त मां अंदरि अचां या जनाब ज़हरा जी फज़ीलत जो जिब्राइल जनाब मरियम वटि पियो अचे त अचानक अची पियो वञे परेशान पई थी वञे ऐं जनाब सैयदा वटि जिब्राइल अंदरि नथो अचे इजाज़त पियो वठे इजाज़त मिले त अंदरि अचां ॿुधाए पियो त मुसलमानो जॾहिं बि नबी जे दरवाज़े ते अचो बग़ैर इजाज़त जे दाख़िल न थियो या जनाब सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा हिकड़ी ॻाल्हि ना सवाल अदबी हो परवरदिगारा जॾहिं जनाब मरियम वटि मुश्किल वक़्त आयो मुसीबत वारो वक़्त आयो कहिड़ो पैदाइश वारो जनाब ईसा जी पैदाइश महिल करीब हुई परवरदिगारा उनखे जो पंहिंजे घर मां निकिरण जो हुकुम ॾिनो ऐं जनाब फातिमा बिन्त असद जॾहिं उन वक़्तु विलादत जो वक़्तु क़रीब आयो त उनखे हुकुम थियो आहे अबू तालिब जे घर मां अच दीवार शक करे खाने काबा में विलादत थी आहे परवरदिगारा राज़ छा आहे जनाब मरियम खे कढण जो ऐं फातिमा बिन्त असद खे अंदरि दाख़िल करण बिनी जो हिकु ही जवाब आहे तौहीद बचाइण मक़सूद हुयो फ़क़त तौहीद बचाइण मक़सूद हुयो जो आहे न कीअं तौहीद बचाइण मक़सूद हुयो अल्लाह तो जे मां ॿुधाइण पियो चाहियां त ईसाई सुभाणे ईअं चवंदा जेकॾहिं ईसा अल्लाह जे घर में पैदा थियो त चवंदा असां चऊं न पिया त अल्लाह जो पुटु हुयो ॾिस अल्लाह जे घर में पैदा थियो आहे न
अल्लाह जो पुट अल्लाह चयो मां ईसा खे पंहिंजे घर मां ॿाहिरि कढी सहरा में पैदा करे ॾसूं त अल्लाह जो पुट आहे। जनाबे फातिमा बिनत असद जी अंदर विलादत मौला जी अंदर विलादत करे पाइयो ॾस्यो त को ज़मानो या ॿ ज़मानो अहिड़ा थींदा जेके अलीअ खे रब चवंदा। मां अलीअ खे खाने काबा में पैदा करे दीवार खे शक करे इहो ॿुधायो त जेको पैदा थींदो आहे उहो रब न हूंदो आहे, उहो रब जो अब्द हूंदो आहे। जनाब ईसा के सहरा में पैदा करे अल्लाह दस्यो त मुंहिंजो नाहे। मता कोई सुभाणे इहो शक करे या इहो यकीन करे त अल्लाह जो पुट असां चऊं पिया न ॾिसो अल्लाह पंहिंजे घर में पैदा कईसि न। मौला अली के खाने काबा में पैदा करे अल्लाह जे तोफा दसण इहो चाहियो त के बंदा चवंदा अली रब जो नारो हणंदा। लिहाज़ा मां अली के खाने काबा में पैदा करे ज़माने खे इहो दस्यो त जेको रब हूंदो आहे उहो पैदा न थींदो आहे, उहो रब जो अब्द हूंदो आहे। वाह भाई वाह, बढ़िया यार जी। हाय सुभान अल्लाह। क्या तमाशा हुआ इस्लाम की तकदीर के साथ, कत्ल शबीर हुआ नारे तकबीर के साथ। अजीजों तारीख का जुमला तजद मौला हुसैन करबला जे निकतो हो त कुछ इम्तिहान मौला हुसैन जे ज़िम्मे हुया ऐं कुछ इम्तिहान